खुदा जी मार पवई हाणे त 22 पराठा खाधा थी ऐं 4 छोले जी प्लेटूं खाधियूं थी 2 चांहियूं पीतियूं अथई 3 अंडा 5 अंडा खाधा थी अञा खाईंदे छा बाबा मामा केड़ो तुझे घरां तो वञे पांचो तो खावां पांचो तो पेट पाना हां यार पेट लाइ लोड़े लोड़े मरीदा जो खाऊं भी न केड़ो फायदो बाबा मानी पराई आ पेट त पंहिंजो आहे न ईअं न त को पेट ख़राब थी पई पोइ असांखे आधार में विझंदे हिते ऐं ॿियो तूं एॾी मानी खाए एॾो जेको आहे सो ॿिया कुझु घटि खा पेट पंहिंजो आहे बाबा बिल खणी असां ई भरींदासीं पर घटि में घटि थोरो रहम कर बा थोरो रहम कर यार कुझु रहम कर बाबा चौथो को ये ज़ुल्म करी ये पेट त पांजो आ पर यो खाऊं था त काॾे वञे बाकी जेको मां मुनीर खोसे हट 15 ॾींहं अवल मानी खाधी न जेको सऊदीअ में दोस्त आहे असांजो शाइर वरी अॼु थी मानी नसीब ते ईअं त कंदुसि मां 40 पराठा 16 छोलनि जूं प्लेटूं ऐं इन खां अलावा 12 अंडा ॿिया बि खाईंदुसि छो त 15 ॾींहंनि जो बुखियो आहियां अञा खाईंदुसि पेटड़ो भरींदुसि मामा पेटड़ो भरींदुसि यस अरे रे हे वरी ॿीहर घुरिया थी अरे कुझु रहम कर बाबा कुझु रहम कर यार वरी हे अञा आयो मसाए त वरी ॿियो बि चएसि इहो बि खणी आ बाबा कुझु रहम कर अरे जेकॾहिं हिते फाटंदे त केरु मेड़ींदो तोखे हा केरु अरे हे वरी जेको आहे सो एॾा ॾिसे थो न हिन में वेड़े रोल ठाहे अञा चयो वेटर खे अचे थो ॾिस मामा ये खाइबो आहे रहम कर अकुल सुख अरे यार शर्म कर मेरी छो शर्म क्या 5 पैसनि जो तो खावां तू थोड़े तो खाए ॿिए कंहिंखे बि खाइण ॾे रुगो बसि दॿी वठो ई रुगो सिक थोरो सिक शर्म कर बाबा शर्म कर